कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़। कंदकोट एमएनए शबीर अली बिजारानी 4 ॾींहं अॻु तंगवाणी थाणे जे हद हबीबुल्ला बाजकाणी लाड़े वेझो नामालूम हथियारबंदनि जे हथां शहीद थी वियल नींगर जमील अहमद उर्फ अली लाशारी जे वारसनि सां ताज़ियत। लाशारी हाउस ते पहुतो। कंदकोट एमएनए शबीर अली बिजारानी सां ताज़ियत लाइ गॾु सरदार महबूब अली बिजारानी, मीर शाहज़ीन खान बिजारानी, फतेह मोहम्मद खान बिजारानी, शाहनवाज खान बिजारानी, मीर ज़रियाब खान बिजारानी, हैदर अली खान बिजारानी, जने रईस लाल बख्श लाशारी, मुक़द्दम गुलाम यासीन लाशारी, रहमतुल्लाह लाशारी ऐं शहीद थी वियल नींगर जमील अहमद उर्फ अली लाशारी जे संदन वालिद अल्ताफ हुसैन लाशारी, सहाफ़ी इरफान अली लाशारी, अब्बास अली लाशारी ऐं आसिफ अली लाशारी सां पिणु ताज़ियत कई। कंदकोट उन सिलसिले में एमएनए मीर शबीर अली बिचारानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद थी वियल नींगर जमील अहमद उर्फ अली लाशारी जो खून सां इंसाफ़ कयो वेंदो। शहीद थी वियल जमील अहमद लाशारी जी शहादत में मुलविस ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। मां डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठान ऐं एसएसपी बशीर अहमद बिरोही सां राब्ते में आहियां। मुलविस ॾोहारियुनि खे पंहिंजे किफ़रे किरदार ते ज़रूर पहुचायो वेंदो। ज़िले कश्मीर में अमन अमान जी सूरत काफ़ी ख़राब आहे। शहरनि में बेचैनी पकड़ियल आहे। तमामु जल्द शहर में अमन अमान बहाल कराए शहर वासियुनि खे मुकमल अमन अमान बहाल करायो वेंदो। एमएनए मीर शबीर अली बिजारानी जो मीडिया सां ॻाल्हियूं।